था कायनात जे अंदर उहा कहिड़ी जाया जिथे रब मौजूद न है। सोची पो जवाब दे, सोची पो जवाब दे। अल्लाह फरमा इंद रब्बिहिम, पंहिंजे रब वटि रिज़्क़ रोज़ी खाइन था। अल्लाह इए कोन चयो त फर्श ते या अर्श ते कब्र में या घर में, पंहिंजे रब वटि। पंहिंजो रब जेको आहे उहो किथे आहे? चयो हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। अल्लाह ओ आहे जेको अव्वल भी आहे, आखिर भी आहे, ज़ाहिर भी आहे, बातिन भी आहे, हर शइ खे ॼाणण वारो भी आहे, जेको फर्श ते भी हो, अर्श ते भी हो, आसमाननि ते भी हो, ज़मीनुनि ते भी, जबलनि ते भी हो, परनि ते भी हो, बहरनि ते भी हो, काइनात जे ज़र्रे ज़र्रे में उहो मौजूद आहे। हाणे फ़ैसिलो करे ॿुधाए त ई अल्लाह जा जेके शहीद सालिहबान पंहिंजूं जानियूं कुर्बान कए वेठा आहिनि, इहे रिज़्क़ रोज़ी किथे खाईंदा आहिनि? हाणे फ़ैसिलो करे ॿुधाए त सॼण साईं जो फ़क़ीर अॻिते हले। फ़ैसिलो कर, फैसलो करे दे मुखे न त काथे रिज़्क़ रोज़ी खाईंदा आहिनि। रब चयो पंहिंजे रब वटि, रब जी ज़ात त जिथे किथे मौजूद आहे, पोइ तोखे मजबूर चवणो पवंदो जिथे ख़ुदा जी खुदाई आहे उते मुंहिंजे महबूब करीम रब जे, महबूब करीम रब जे, सुहिणे नबी महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकनि जी हर जगह ते मौजूदगी रब बयान कई आहे। नारे मौजूद न आहिनि, रुगी मौजूद न आहिनि, खाई रहिया आहिनि, पी रहिया आहिनि, जेको खाईंदो आहे उहो ॾिसंदो बि आहे या न? जवाब। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे ताकीद, नारे हैदरी, अजमत हुसैन। गाल समझ में आई? शहीद शहीद वो अबू बकर सिद्दीक, उमर फारूक हुजे या सोहणो उस्मान ज़िन्नूरैन हुजे, वो अली उल मुर्तज़ा हुजे या मुझे मुस्तफ़ा करीम जो कोई भी ॿियो सहाबी हुजे, मुझे सुहिणे हुसैन जो त को मट ई नाहे। मुझे दिलबर हुसैन जो कोई मट। वरी चो अॼु खोले ॿुध सजण साईं जे ग़ुलाम खे, खुली ॿुध सजण साईं जे ग़ुलाम खे। हक़ा त सैयदना अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम खिलाफत में चौथे नंबर ते आयो। हक़ा चो इहो, गाला गाला चो इहो हक़ा, लेकिन इन सां गॾु हे भी हक़ा त खिलाफत में त शेर खुदा जो चौथो नंबर आ, पर अज़मत में अलीयुल मुर्तज़ा जो पहिरों नंबर आ। चवणो पवंदो दलील गुरु मुखा, तमा तोखे सजन साईं जे ग़ुलाम जे हैसियत में दलील दिया। तमाम सहाबा जे ला जेके मुझे मुस्तफ़ा करीम हदीसूं बयान कयूं, उन्हनि खे भी गॾु कर। हिकिड़े अली अला जेके फरमायूं उन्हनि खे भी गॾु कर त ख़बर पइजी वञे त कसरत में केरु आहे, कसरत में केरु आहे, पाणे ख़बर पइजी वेंदी। अञा ईअं भी मूंखे चवण छो नथो ॾी, मां न चवां हज़रत अमीर उमर सुहिणो दाह करे थो चए, वाह सुहिणा अली तुंहिंजे मुक़दर तां क़ुर्बान वञा। मां नथो चवां हज़रत अमीर उमर सुहिणो थो चवे, सुहिणा अली मुझे करीम रब हथां महबूब मुस्तफ़ा जे जेके तोखे अज़मतूं अता फरमायूं हन, अगर मां उमर खे हिकिड़ी भी मिले हां त सब कुछ पंहिंजो कुर्बान करे छॾिया हां, उनखे अञा मथे कया हां। हिकिड़ो ॿ मिसाल तुंहिंजे आरो ॾियां, ख़ैबर जे जंग में शेर खुदा जे लाइ ख़ुशख़बरी अचण, झंडो उनखे मिलंदो जंहिंखां खुदा बि राज़ी आहे त मुस्तफ़ा बि राज़ी आहे, टिकेट मिली। बी खुशखबरी मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं न्याणियूं चार घणियूं, ज़ैनब, रुक़ैया, कुलसूम, अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा। मुझे महबूब मुस्तफ़ा जूं न्याणियूं त चार हन, पर फरमायो हिकिड़ीअ जे लाइ त फातिमा बिदअतु मिन्नी, मुझे जिस्म जो टुकड़ो। फातिमा गाला गाला छा फरमायो? फातिमा मुझे जिस्म जो टुकड़ो आ। सुनो अमीर उमर निहारे चयो, वाह अली तुझे अज़मत ता कुर्बान वञा जो सुनी फातिमा जड़ी हूरन जी सरदार रब तोखे निकाह में अता फरमाई। सुना अली तुझे अज़मत ता कुर्बान वञा। वरी सुनो उमर फारूक चई थो गुज़रे, सुना अली तुझे अज़मत ता कुर्बान वञा जो महबूब मुस्तफ़ा जे पाक ज़ुबान मां ऐलान थियो त सभिनी जा दर मस्जिद नबवी दे खुलन था, सब बाहर खोलियो। दर मस्जिद नबवी में खुलंदा त हिकिड़ो मां मुस्तफ़ा जो खुलंदो, हिकिड़ो मुझे अली जो खुलंदो।
सभिनी जा दर बंद करे बाहर खोलियो हिकड़ो मां अली मुस्तफा जो दर बियो सोने अली जो ऐं उन टाइम ता कुर्बान वञा सोना अली जॾहिं मदीने जे ताजदार फरमायो त मुंहिंजा भा अली जीअं मां मुस्तफा खे गुस्ल वाजिब हुअण जे सूरत में भी मस्जिद नबवी में इजाज़त आहे ईअं तो अलीअ खे भी इजाज़त आहे अज़मत नाहे त चाहे अञा मूंखे चवण दे तमाम सहाबी मुझे मुस्तफा करीम जे कदमन ता कुर्बान पिया वञन ओहो वाहिद अली आ जेके मुस्तफा फरमायो अली पंहिंजा कदम हिन नुबुवत वारन कुल्हन ते रखी ॾेखा सच्चाई छुप नहीं सकती सुन्नी है पक्को सुन्नी थी लुडड़ो पुडड़ो सुन्नी न थी पक्को सुन्नी थी अज़मत ते सहाबा ता कुर्बान वञ पर आले रसूल जो जेको शान आहे न ता भी तोखे कुर्बान थियणो ही पवंदो गला गला कुर्बान तोखे शुक्र कर जो अल्लाह जी ज़ात हसन हुसैन जेड़ा शहजादा ॾेई छॾे खुदा जो कसम फिक्र न कर शुक्र कर खुदा जो शुक्र अदा कर यार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाह तू नचो त नचो पर मां जरूर चवंदो जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो जन्नत खपई न जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लालांदा दिल में रख ले प्यार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे राज ब्रह्मण को नारो तो खबर पे ना नारे तकबीर नारे रिसालत खिदमतगार अली दे लालांदा अल्लाहू अल्लाह अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह हर घर दे दरवाजे रात नू बंद होंदे हर घर दे दरवाजे रात नू बंद होंदे सदा खुला चौ सदा खुला दरबार अली दे लालांदा सदा खुला चौ सदा खुला दरबार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे नथो चवी नचो तुझी मर्जी आ परवाह निश्ता हाँ मुझा दोस्त अजीज लेकिन सुन्नी आया के रहा गला गला के रहो सुन्नी आयो सुन्नी तो सबको सदाए पर खोले जो त केड़ा सुन्नी हो जो सुने दिल पर दस्तगीर जा मुरीद सुन्नी हो गला गला केड़ा सुन्नी हो जो यारी करण वारा सुन्नी हो अब्दुल कादिर जीलानी घोट सा प्यार करण वारा सुन्नी हो को सूरत कड़ी बिया को सजन साईं जो फकीरा को पीर मिठा जो फकीरा को मुझा दोस्त अजीज साईं रोजे धनी रहमतुल्लाह अलैह जो फकीरा को साईं आशिक अली जीलानी सोहू वारे जो फकीरा मुझा दोस्त अजीज को मखदूम जो फकीरा को मशहूरन वारे साईं जो फकीरा को करूंडी वारे जवान सुने हाजी हुसैन शाह साईं शमसदीन जो फकीरा को कंबर वारे साईं जो फकीरा फकीर किथां जा भी आयो पर सभिनी जो कनेक्शन सुने अब्दुल कादिर जीलानी सां मिलियल हींअर जेको तव्हां जे साम्हूं गुलाम वेठो सजण साईं जो ॻाल्हाए उन जो कनेक्शन भी बगदाद वारे यार सां मिलियल जन जो बगदाद वारे यार सां कनेक्शन हूंदा उहे अदब वारा हूंदा न बेअदब कोन हूंदा
याद रखी छॾ नमाज में सुस्त थी सघनि था, इबादत में सुस्त थी सघनि था, मगर बेअदब गाला गाला बेअदब हे अदब वारे जो शेर ठहियल आहे। आखिरी मिसरो चवां छा थो चवे, अखियां ताबश बावुज़ू में रखदा, अखियां ताबश बावुज़ू में रखदा, मता तुझे दिल में ख्याल अचे यार सजन साईं जो फ़कीर त सभिनी पीरन जी इज्जत थो करे। हा बिल्कुलु कंदुसि, छो जो मुंहिंजी तरबियत सजन साईं कई आहे। जंहिंजे झोल में जेको हूंदो होको उहो ई ॾींदो, जंहिंजी तरबियत ई गुलनि जे विचों थियल आहे उहो गुलनि जी ख़ुशबू न टेड़ींदो त बाक़ी कंटा उछलाईंदो छा? मुझा दोस्त अजीज मता मुझे दावत इस्लामी और भायर चवन त असा जो नालो न खई, असा हर एक सुन्नी सा प्यार करण वारा हूं, वो भले से मोहम्मद इलियास कादरी अतारी छो। याद रखी छड़ मुझा दोस्त अजीज इन आशिक जो जिक्र पियो कजे, आशिक जो अदब जी गाल के चतो अखियां ताबश बावुज़ू में रखदा, अखियां ताबश बावुज़ू में रखदा, छो त करना है दीदार अली दे लालांदा, करना है हथड़ा खड़ी चो करना है, चो करना है, चो करना है दीदार अली दे लालांदा, बन जा खिदमतगार अली दे। भंग पी पो नालो न वठंदा हूं, चरस पी नालो न वठंदा हूं, शराब पी नालो न वठंदा हूं। इमाम अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह जे मुंहिंजा दोस्त अजीज कंहिं दोस्त सां कंहिं बहस कयो, चई त तव्हांजा सभई मौलवी मुफ्ती इमाम था सॾायो, मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे, तुंहिंजो अहमद रज़ा खान जवाब ॾे। हुन चयसि मुंहिंजो अहमद रज़ा खान त मदीने वारे मीर जे निगाह जो नवाज़ियल आहे, कहिड़ो जवाब खपे? चई जवाब उन खां वठ। चई हलिया सिधो आया अल्लाह जे कामिल वलीअ सुणे अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह मौजूद हन। सवाल करण वारे सवाल कयो त मुझे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे चईन न्याणियुनि जा नाला ॿुधायो। अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह उथी पियो, हिनखे जवाब कोन ॾिने, अंदर हलियो वियो। इमाम अहमद रज़ा खान अंदर वियो, उन पंहिंजे दोस्त खे चयो ॾिस तुंहिंजे आलमन मुफ्तिन जो हाल इहो आहे, हाणे किताब वञी ॻोल्हींदो, नाला ॾिसी पोइ ॿुधाईंदो। आशिक जे दिल में ख्याल थी पियो त हे छा थो चवे, अजीब राज़ आहे। सब्र कई आशिक सब्र कंदा बाकी फाटड़िया फाटी पवंदा। आशिका सब्र कई चीन में कोन को राज आहे। कुछ लम्हात गुज़रिया, इमाम अहमद रज़ा खान अंदरों निकितो, दिस्तार पाती पई आहे, वुज़ू कयो, सुहारीअ खे कंगो ॾींदो थो अचे, अची वेठो। चई हाणे सवाल ई सवाल पुछ। चई सोना अघारो जवाब कोन ॾिनव। पाण फरमायो याद रख तो सवाल पुछो महबूब मुस्तफा जे पाक बचड़न जे नालन जो। असा सुन्नी आहियूं, सुणी अब्दुल कादिर जीलानी जा आशिक गुलाम आहियूं। असा जो वकीदो आहे आले रसूल जो नालो तॾहिं वठबो आहे जॾहिं वुज़ू असां माण्हू हूंदो आहे। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी। सुन्नी नालो अदब खां सवा गाला गाला सुन्नी मां मुराद वरी याद कजा। सुन्नी मां मुराद छा चयम सुणे अब्दुल कादिर जीलानी जो कोन थो ॻाल्हाई। छो ॻाल्हाई दोस्त मूंखे ख़बर पए त तूं जागी तो, गर्मी आहे, मां बि तुंहिंजे आॾो गॾु पिघलां थो पियो पघर में। ईअं न आहे त पको हले त पोइ मूं वटि पघर कोन्हे, मां बि तोखां वधीक पघरिजी चुको आहियां। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ, मूंखे अञा थोरो अॻिते वधण ॾे। पहिरियों जुमिलो कहिड़ो चयुमि त अलाह जे कुदरत में हेठियां बि चुप मथियां बि चुप। हा ईअं चयो न, अल्लाह जे कुदरत में को बि हादिसो कोन थींदो आहे। चो अल्लाह जे कुदरत में कोई भी हादिसो कोन थींदो आहे। अल्लाह ताला जेकी कुझु कंदो आहे पंहिंजे कुदरत सां कंदो आहे, पंहिंजे मंसूबे सां कंदो आहे, पंहिंजे हिकमतुनि सां कंदो आहे। हाणे इते जुमिले ते बीही करे जवाब ॾे, बीही करे जवाब ॾे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा कंहिंजे लाइ चयो त ही मुंहिंजा दुनिया जा ब गुल आहिनि, जवाब ॾे।
हमारे हानी पी दुनिया कह चयो जो ताजदार मदीना चयो कह जेला चयो जो हिकड़ो हसन पाक ला चयो बियो हुसैन पाक ला चयो कहजे नाले ताजदार मदीना फरमायो जो हसन हुसैन ला फरमायो हे माजा बद दुनिया जा गुल्हन जरा गौर त कर उन गुल्हन के पैदा कह कयो आ जवाब दे तोखे तुझे ईमान की देखे यकीन में तब्दील कया उनन के पैदा कह कयो जवाब दे मुजा दोस्त अजीज उलमा का सजी जिंदगी बुधंदो इंदो आ सजन साईं जे गुलाम जो अंदाज थोड़ो डिफरेंट जरूर होंदो लेकिन गाल पंजे मंजिल जे तरफ रवा दवा हली रही आ इमाम हसन मुजतबा उहो जंहिंखे अल्लाह जी ज़ात मथी सीने ताईं कंहिं जहिड़ो बनायो आहे जो शबीह मुस्तफा बनायो वरी तो जुमलो तो खां पुछा मुझे इमाम हसन मुजतबा के इन पाक चेहरे के मथे मुबारक खां वठी करे सीने मुबारक ताईं मुझे मदीने वारे मीर जहिड़ो कंहिं बनायो आहे जवाब दे कह बनायो आ जे जवाब न तो दी तमा कुरान दे गेले हलदो में अल्लाह जो कुरान फरमाए हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा मुझे बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो अबो भी सागियो होंदो आ अम्मा भी सागी होंदी आ खून भी सागियो होंदो आ जिस्म भी सागियो होंदो आ पेट भी सागियो होंदो आ मगर हर बच्चो ईंदो आ अंदाज पंहिंजो होंदो आ कंहिंजूं अखिड़ियूं सुहिणियूं कंहिंजो चेहरो सुहिणो कंहिंजा हथ सुहिणा कंहिंजो कंध सुहिणो को कारड़ो को भूरड़ो को अछड़ो को बिंदड़ो को ड्रिगड़ो को सनड़ो को थुलड़ो अल्लाह फरमाए तो कंहिंजो वस नाहे हीअ मुंहिंजी कुदरत आ गला गला कंहिंजी कुदरत आ दुनिया जो दस्तूर ॾिठो ते दुनिया में बचड़ो ॼमंदो आ को अबे जहिड़ो को अम्मा जहिड़ो ॻाल्हा को अबे जहिड़ो को अम्मा जहिड़ो हिते दस्तूर कुझु मुख़्तलिफ़ आ छो त बनाइण वारो बनाए रहियो आ छो त उते हादिसो कोन थींदो आ उन जगह ते हादिसो कोन थींदो आ उते मामलो अॻे ई तय थी चुको आ अञा तोखे ईअं सादी सिंधी में सम्झायां मुंहिंजो सुहिणो हुसैन दुनिया ते आयो 5 शोबान ते ॻाल्हाए कहिड़ी तारीख़ ते आयो गला गला कहिड़ी तारीख़ ते आयो मदीने पाक में अल्लाह जे दरबार मां मंजूर नजर थी अम्मा फातिमा ज़हरा जे पाक जिस्म मुबारक मां ज़मीन ते जलवे अफरोज थियो 5 शोबान जो दिहाड़ो आ भला मूंखे जवाब दे जॾहिं उनई मदीने मां मुंहिंजो हुसैन करबला ॾे रवानो थियो आ त कहिड़ो महीनो आ चो महीनो शोबान जो आ गला गला कहिड़ो महीनो आ चो महीनो शोबान जो आ तारीख़ कहिड़ी आ चो तारीख़ 4 आ आयो 5 में आ वञे 4 ते तो राज कहिड़ो आ बेनियाज़ ॿुधाए रहियो आ ओ दुनिया वारो हुसैन आयो बाद में आ करबला अॻे ई तय थी चुको आ आयो बाद में आ करबला अॻे ई तय थी चुको आ केर करे चुको आ छो जंहिंजे कुदरत में हादिसो कोन थींदो आ ओहो तय करे चुको आ इमाम हसन मुजतबा के मथे खां वठी करे सीने ताईं मुझे मुस्तफा करीम जहिड़ो बनाइण वारो केर आ चो मुंहिंजो अल्लाह केर आ वरी इमाम हुसैन सोहणे के सीने खां वठी करे पेरन ताईं मुझे मुस्तफा जी बनाइण वारो केर आ चो मुंहिंजो अल्लाह भला जेकॾहिं उहो अल्लाह हिकिड़े मुंहिंजे महबूब जे बचड़े खे सरापा महबूब मुस्तफा जहिड़ो बनाए ऐं हिकिड़े खे अधु पंहिंजे बाबे जहिड़ो अधु अम्मा जहिड़ो बनाए त का उते खोटी ही छा जवाब ॾे गला गला खोटी ही छा जवाब दे काई खोटी कोन हुई ये कोन कई छो न कई चो तू केर थींदो ही पुछण वारो उह कुदरत उन मालिक जी आ याने उहो मालिक तो उन जे कुदरत में हादिसो उन जे कुदरत में हादिसो कोन हादिसो कहिड़ो हादिसो न थींदो आ त राज़ा त राज कहिड़ो आ जेको पहिरीं सुणे लतीफ़ जो शेर पढ़िम त दोस्त कोहाए तादुल्ला तो मुहब माराए खासन खलीलन खां तो सख्तियूं सहाए अल्लाह समद बेनियाज़ सा करे जा चाहे जेका करे सा चाहे पर उन्हीअ मंझ बि आहे का उनी ॻाल्हि असरार जी
अल्लाह जेको कंदो आ मर्जी उन जी आ छो त अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात इज़राइल के फरमायो इज़राइल जी रब जलील दे खबर मुझे बानन के साह कढंदे कॾहिं कहते रहम आई जी हा मुंहिंजा मौला हिकिड़े टाइम ते ॾाढो रहम आयो कहिड़े टाइम ते रहम आई मुंहिंजा मौला जॾहिं समुंड जे अंदर का ॿेड़ी ॿुॾी रही हुई हिक माउ हुई जंहिंजे हंज में बचड़ो हुयो तो हुकुम कयो सभिनी खे ॿोड़ लेकिन इन माउ ऐं पुट खे बचा मौला ॿिन्ही खे बचायो जॾहिं उनखे पट तख्तो ॾेई करे समुंड जे किनारे ते पहुचाई वरी हुकुम कयो तो मुंहिंजा मौला इन जे माउ खे बि पूरो करे हिकिड़े बचे खे बचा उन महिल ॾाढो ख़्याल थियो मौला केॾो न तूं बेनियाज़ है मौला तुंहिंजा अजीब फ़ैसला आहिनि हिते माउ खे बि ख़त्म करे मासूम खे कंहिंजे हवाले थो करी रब फरमाए तो ॾे ख़बर अथई त हो केरु हो जंहिंखे मां लाॾनि सां पालायो जंहिंखे मां पंहिंजे कुदरत में वॾियूं नेमतूं नसीब कयूं जंहिंखे मां अल्लाह ताला दुनिया जूं हर सहूलतूं ॾिनियूं ख़बर अथई उहो केरु आहे चई न मुंहिंजा मौला रब फरमाए उहो ॿियो न आहे इहो उहो ई निमरूद आहे जंहिं वॾो थी मुंहिंजे रबूबियत जी दावा कई आहे जेके राज इंसान नथो ॼाणे मुंहिंजो अल्लाह उन जे कुदरत में हादिसो न आहे अचो रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में हलूं या अल्लाह राज कहिड़ो आहे इमाम हसन खे अध ताईं बनाइण इमाम हुसैन खे वरी अधु हेठियो बनाइण राज कहिड़ो आहे मुंहिंजो अल्लाह ताला फरमाए थो दुनिया ते निगाह कंदो त राज जी ख़बर पइजी वेंदी दिमाग़ खां वठी करे मथे खां वठी करे सीने ताईं इते बुर्दबारी हूंदी आहे इते हिल्म हूंदो आहे इते बुर्द सख़्त मुसख़्त इंसान जी गुंजाइश हूंदी आहे सब्र जी इंतहा हूंदी आहे मुझे करीम रब फरमायो त मुझे महबूब मुस्तफ़ा जे ज़ुबान मां ॿुधो मुझो मुस्तफ़ा तव्हांखे ॿुधाईंदो जॾहिं मुस्लमाननि जे दरमियान में जॾहिं मुस्लमाननि जे दरमियान में इख़्तिलाफ़ पंहिंजे इंतहा ते हूंदो मुस्लमान हिक ॿिए खे जंग करण लाइ तयार हूंदा हिक ॿिए जूं जानियूं कपण लाइ तयार हूंदा खून जूं नदियूं वहण जे लाइ तयार हूंदियूं मुझे मुस्तफ़ा फरमायो हे मुझो हसन सरदार उहो जवान आहे जेको पंहिंजी बादशाहीअ जा तख़्त ॾेई छॾींदो मगर मुझे उम्मत खे खून वहण खां बचाईंदो समझ में अचे वई अल्लाह ताला जे कुदरत में हादिसो न आहे खुदा अध ताईं इमाम हसन के हुजूर जहिड़ो बनायो आहे हुजूर जे ज़ुबान में भी हादिसो न आहे हुजूर उन जी तर्जमानी कई आहे त हे हीअं कंदो वरी जॾहिं हुजूर जे दरबार में पहुतासीं या रसूल अल्लाह भला सुणे हुसैन जो हेठियों अधु छो मुझे करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हे मां मुस्तफ़ा जो उहो दिल भर बचड़ो हुसैन आहे ही उहो मुंहिंजो दिल भर बचड़ो हुसैन आहे उहो बचड़ो हुसैन आहे जेको मैदान करबला में न रुगी जान ॾींदो बचड़ा ॾींदो भाइर ॾींदो भाइटिया ॾींदो भाणेजा ॾींदो सभु कुझु ॾेई करे पंहिंजी जान ॾेई करे मां मुस्तफ़ा जो दीन बचाईंदो चो त मुंहिंजा दोस्त दुश्मन जे आॾो बीहण जे लाइ चो कदमनि जी ज़रूरत छा जी ज़रूरत आहे जवाब ॾे हिकिड़े मिंट जे लाइ तोखे क़ुरान करीम जे आयत जे तरफ़ वठी हलां शायदि तुंहिंजो वुज़ू लुॾी बि वञे ईमान वारे जो ईमान मज़बूत थी बि वञे कदमनि खे मज़बूत बनाइण कंहिंजो कमु आहे चओ अल्लाह जो ॻाल्हि कदमनि खे मज़बूत बनाइण कंहिंजो आहे चओ बल ॻाल्हि चो क़ुरान पढ़ी ॿुधाई इज़ युग़श्शिकुमुन नुआस अमनतम मिनहु वयुनज़्ज़िलु मिनस समा माअन लियुत्तहिरकुम बिही युज़हिब अन्कुम रिज्ज़ अश-शैतान वलियरबित अला क़ुलूबिकुम वयुसब्बित बिहिल अक़दाम जंगे बदर जो मौला निजारो छिकियो आहे काथों जो निजारो छिकियो आहे ॻाल्हि मुसलमान काथों जो निजारो छिकियो आहे जंगे बदर जो खुदा निजारो छिके करे कायनात के ॿुधायो आहे जंगे बदर में केर विढ़िया चो मुस्तफ़ा जा सहाबी विढ़िया ॻाल्हि केर विढ़िया हुजूर जा सहाबी जंगे बदर में आया अल्लाह फरमायो आसमान मां मींहुं वसायम छाजे लाइ मींहुं वसायम इन्हनि खे पाक बि कयां शैतान जा ख़याल बि उन्हनि जे वेझो अचण न ॾियां ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे वयुसब्बित बिहिल अक़दाम इज़ यूही रब्बुका इलल मलाइकति अन्नी माकुम फसब्बितुल अक़दाम मां अल्लाह आसमान तां मलाइकन खे मोकिलियो वञो वञी मुझे मुस्तफ़ा जे सहाबा जा कदम मज़बूत कयो हुजूर जे सहाबा जे कदमनि खे मज़बूत करण जे लाइ अल्लाह आसमान मां मलाइक मोकिलिया सोणे हुसैन जे कदमनि खे मज़बूत करण जे लाइ अमड़ जे पेट में खुदा पाण मुस्तफ़ा जे कदमनि जहिड़ो बनाए छॾियो
गाल समझ में अचे थी या कोन थी अचे? हादिसो ना है तय थियल फैसलो आ। गला गला हादिसो ना है छा थियल आ? तय थियल फैसलो आ। कलाक तुंहिंजो पूरो थियो, गर्मी तेज आ ऐं मूं स्पीड 2 कलाकनि जेतिरी न करे वरिती जो मां पहिरीं तव्हां सां वाइदो करे चुकुसि त मूंखे तव्हांजो अहसास आहे, मूंखे तव्हांजो अहसास यकीनन आहे, यकीनन आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे इते मां पंहिंजे सॼी स्पीच खे वाइड अप कयां थो इन जुमिले ते त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुहिणे लतीफ़ सरकार जो अक़ीदो आहे त कामिल करबला में आया जुंग जुवान, धरती धुबी लर्ज़ी थरथिलिया आसमान, करह हुई कान पर हुयो निज़ारो नींह जो। लेकिन आख़िर में इहो चवंदो हलंदुसि त हाणे अज़मत हुसैन त ॿुधी, शान हुसैन त ॿुधी, किरदार हसनैन त ॿुधी, पर मुंहिंजे सुहिणे हुसैन जे पैगाम कहिड़ो आहे? पैगाम ॿुधी पोइ भले उथी हली वञे, तोखे इजाज़त। पैगाम कहिड़ो आहे? सभ खां पहिरीं मुंहिंजे हुसैन सुहिणे जो पैगाम आहे, उञ ते हुजी या बुख ते हुजी, दुख हुजनि या परेशानी हुजनि, घर में हिकिड़ो जनाज़ो पियो हुजे या 3 जनाज़ा पिया हुजनि, पर जेकॾहिं मां हुसैन सां प्यार थो करी, कन ते अल्लाह अकबर जो आवाज़ अचे, सभ खे छॾे करे सिधो अल्लाह जे दरबार में पहुची पंहिंजी पेशानी सजदे में दिल पर हुसैन जो पहिरों पैगाम थे। कहिड़ो पैगाम आहे? उंजारो हुजी या बुखारो, तूं बेड़ा मानीअ जो ग्रह था खाऊं, पोइ निमाज़ पिया पढ़ंदासीं। ओ मुलायो छा थो करे? पहिरीं तो मानी खाए पोइ थो निमाज़ पढ़े। ईअं न कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हसनैन करीमैन जो पैगाम ॾे निहार। भले उंजारो हुजी, भले बुखारो हुजी, भले तुंहिंजे घर में मैयत छो न पिया हुजनि, मैयत 1 न 2 न 3 न पुटड़नि जा पिया हुजनि, भाइटनि जा पिया हुजनि, भाणेजनि जा पिया हुजनि, पर पोइ बि जे मस्जिद मां सॾड़ो थिए हय्या अल सलाह हय्या अल फलाह, सभिनी खे साइड ते रखी करे यार जे सॾ ते लबैक चई हलियो अचिजा। इहो पैगाम कंहिंजो आहे? चओ मुंहिंजे सुहिणे हुसैन। नंबर 2 पैगाम नंबर 2 कहिड़ो आहे? त दुख ऐं सुख ख़ुदा जे तरफ़ खां ईंदा आहिनि, लेकिन मायूस न थी जा, कदहिं भी मायूस न थी जा, परेशान न थी जा। मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला, मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला, कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन, जो कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन, वो दिल भी क्या है जिसे में समोया नहीं हुसैन, बेहतर है वो के जिसे ने खोया। गाल है तो सही, एड़ी निंड तो न कर, यह निंड खुदा तो के जन्नत में नसीब कंदो, वह दिल ही केड़ी जंहिंमें हुसैन जी याद न हुजे। बे मिसरे में आशिक छा तो चवे, कह दो हवा से जाकर अब शोर ना करे, कह दो हवा से जाकर अब शोर ना करे, तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन, तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन, वो दिल भी क्या है जिसे में समोया। तू भी तबियत का मजबूर है, मां भी तबियत का मजबूर हाँ, लेकिन मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयम मुझे दिल पर हुसैन जो बियो पैगाम कहिड़ो आ? सब्र जी दामन न छॾिजां। छा कजां? ॻाल्हा ॻाल्हा सब्र जी दामन, जंहिं भी क़ौम सां तुंहिंजो ताल्लुक आहे, मता सोचींदे यार ॿ दफ़ा चईंदे राज पर न मुंहिंजा दोस्त अजीज, वो क़बाइल लितारफू इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, हे कबीला सुञाण पहन ख़ुदा वटि करीम वटि प्यारो उहो आहे जेको परहेज़गार ऐं मुत्तकी आहे। सभई असां मुस्लिम अखुल मुस्लिम, सभई मुस्लमान भाई रहो, जुबान ते चढ़ी आयो बदा वाला, इन्हे करे चए बाक़ी उन खां सवाइ ॿी का बि ॻाल्हि कान्हे का, मता तूं सोचणु शुरू करी।
त मुझे सुने हुसैन जो पैगाम नंबर बियो छा है त मुश्किलातूं अचन तकलीफ़ूं अचन छा कजा सब्र कजा छा कजा गाला गाला छा कजा ऐं टियों ऐं अहम पैगाम मुझे हुसैन दिलबर जो कहिड़ो थे ख़बर अथई केॾो बि तुंहिंजो कातिल दुश्मन हुजे पहल करे वार न कजा हुनखे मुआफ़ीअ जो दर हुन लाइ बंदि न कजा आख़िरी टाइम ते बि चइजांसि त मां तोखे मुआफ़ करण जे लाइ तयारु हां जेकॾहिं तूं चाहीं त मां तोखे मुआफ़ करे छॾियां याद रखी छॾ मुआफ़ करण छा करण सिंधी कौम में हा वॾी तबाही अचे चुकी आहे जंहिं वटि चार पैसा आहिनि दिमाग़ फिरी थो वञे जंहिं वटि थोरो पावर आहे दिमाग़ फिरी थो वञे कंहिंखे पाण जहिड़ो नथो सम्झे डिॼ ख़ुदा खां ख़ुदा सभिनी खां ॾाढो अथई खुदा सभिनी खां ॾाढो अथई उन बेनियाज़ रब खां डिॼ जेको तुंहिंजे दुनिया जे चुरपुर खे बि ॾिसी रहियो पर जेको सीने में न ख़याल पे थो राति जो पचाई उन्हनि खे बि मुंहिंजो ख़ुदा ॾिसी रहियो आहे कंहिंजे लाइ बुरो न सोच कुझु न करे सघंदे कुझु बि न करे सघंदे उहो थींदो जेको मुंहिंजो ख़ुदा खे मंज़ूर हूंदो इन करे पंहिंजी नियत सुहिणी कर हा शेरे ख़ुदा अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो त सभ खां वॾो ताक़तवर केर आहे सभ खां वॾो पलांद केर आहे तूं चवंदो हुई त तो मुंहिंजो गॾो मारियो मां पलांद करे तुंहिंजो घोड़ो मारींदो बेवकूफ़ जो पलांद न आहे शेरे ख़ुदा फरमाए तो सभ खां वधीक पलांद इहो आहे जो हली वञी उनखे मुआफ़ करे ॻाल्हि ॻाल्हि छा कर हली वञी उनखे हली वञी माफ़ करे इंतजार न कर त माफ़ी वठण अचे जे माफ़ी वठण आयो पोइ त तोखे ज़रूर माफ़ करणो आहे छो त लतीफ़ सरकार चवे थो पाए पांद गिचीअ में अंगण जे बि अचनि अवगुण ऐब उघाड़ियूं ढकण ॾेई ढकजनि तोड़े लख हुजनि पोइ बि माफ़ियूं ॾिजनि मेंधरा जेको हली अचे तंहिंखे त माफ़ करणो आहे तोखे ज़रूर करणो आहे अख़लाक़ी तौर ते माफ़ करणो आहे पर जे यार जे क़रीब थियणो आहे त मज़ो तॾहिं जॾहिं पलांद जी ताक़त रखींदो मज़ो तॾहिं अॻिलो तोखां कमज़ोर बि हुजे दर खड़काए सॾु करींसो ओ फलाणा अज तोखे मां हिक यार जे रज़ा जे लाइ हली तोखे दर ते मुआफ़ करण आयो मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां मुस्तफ़ा रब जो कसम खणी थो चवां ॿिए खे मुआफ़ करण वारे जी इज़त कॾहिं बि घटि कान थी ज़मानत मुझे महबूब मुस्तफ़ा कई कंहिं ज़मानत खई मुस्तफ़ा करीम जे ज़ुबान में हादिसो मौजूद ॻाल्हा हादिसो मौजूद नाहे ज़ुबान मुस्तफ़ा जी हूंदी आहे कलाम ख़ुदा जो हूंदो आहे बस इहे टे मैसेज मुझे सुणे हुसैन जा यादि कंदे तुंहिंजी ज़िंदगी जी तक़दीर तब्दील थी वई निमाज़ में सुस्ती नाहे करणी सब्र जी दामन छॾणी नाहे ॿिए खां पलांद न पर ॿिए खे जो बुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल मंज़ूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन थी सके तो इंडिकेट ॾींदो हुजे त हाणे होशियारी कर नमाज़ जो टाइम थो वञे थी सके तो इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाईंदो ख़ुदा पंहिंजे महबूब जे सदके तव्हांखे विख विख जो अजर अता फरमाईंदो जन दोस्तनि हेड़ी गर्मीअ में हेतिरो एहतमाम कयो आहे ऐं तव्हां जेके कलाकनि खां हिन गर्मीअ में वेठा हो हिन पसीने जे सदके ख़ुदा तव्हां खां मुंहिंजा दोस्त उहा क़यामत जे ॾींहं वारी गर्मीअ खे दूर फरमाईंदो ख़ुदा तव्हांखे जन्नत में आला मक़ाम अता फरमाईंदो हो खुदा मुझे महबूब मुस्तफ़ा जे उम्मत जी मग़फ़िरत फरमाईंदो व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह दुआ फरमाए से दुआ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अबदा हबीबक खैर खल्क़ कुल्लिहिम या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांजो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा सभिनी दोस्तनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा इज़्ज़त आबरू में वाधारो फरमा दुनिया भी सोहणी फरमा आखिरत भी सोहणी फरमा आमना जे लाल सदन जे गुलामन जी सच्ची पक्की मोहब्बत अहल बैत जी मोहब्बत अता फरमा या अल्लाह बार बार रसूलुल्लाह जे रोज़े जी हाज़िरी नसीब फरमा ज़मीन व आसमान जे आफात व बलियात खां निजात अता फरमा या अल्लाह तू ही करीम ही पंहिंजो करम फरमा तू रहीम ही पंहिंजो रहम फरमा या अल्लाह तो गफ़ार ही असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा या अल्लाह तो सतार ही असांजे ऐबन जे मथां सतारी फरमा या अल्लाह तो रज़ा कही सभिनी दोस्तनि जी ग़ैबी खज़ान मां मदद फरमा रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा या अल्लाह बीमारनि खे सेहतियाबी अता फरमा असां सभिनी खे रूहानी जिस्मानी मर्दन खां निजात अता फरमा या अल्लाह पंहिंजे हबीब जी सच्ची पक्की गुलामी नसीब फरमा या इलाही आजिज़म उम्मीदवार लुत्फ़े तो हाल मारा खुद बेदानी मंच गोयम पेश तो बेहुरमतिन व मलाइकतहु युसल्लून अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन।